सिंध वाइस भलीकार मां आज़ाद मीरानी। अॼु असां मौजूदु आहियूं हिते अलासिफ टर्मिनल ते। हिते ताज़ो ई जीअं त गवर्नमेंट पारां पेट्रोल जा ऐं डीज़ल जा अघु वधण बाद ट्रांसपोर्टरनि खे सब्सिडी ॾिनी वई या हिकिड़ो फेयर प्राइस मुक़ररु कयो वियो लिस्ट मूजिबि। उन लिस्ट मूजिबि जेको किरायो मुक़ररु कयो वियो मिनी बस जो, वैन जो ऐं AC कोच जो मुख़्तलिफ़ शहरनि खां कराची खां ईंदड़ वेंदड़। असां हिते मालूम कंदासीं त छा उहो जेको रेट ते मुक़ररु किरायो आहे उहो ट्रांसपोर्टर वठी रहिया आहिनि या उन खां वधीक वठी रहिया आहिनि। सर आउं लाड़काणे थो वञा, लाड़काणे जो 2200 2000 रुपया हिननि किरायो वरितो आहे, जाके गवर्नमेंट जो किरायो जेको आहे 1800 रुपया मुक़ररु थियल आहे। इहे टिकट बि न ॾिए, ब्लैक जे टिकट था हलनि, कंहिं कंहिं खां त 2500 बि वठनि था ऐं उहो बि हिननि खे मिंथ था कयूं, इलाज था कयूं, तॾहिं था जेके इहे असांखे माना 2200 2000 वठनि था, न हिन खां घटि न आहे। इहा बि हाणे ईद में अञा जेकॾहिं हफ़्तो 8 ॾींहं आहिनि, जेकॾहिं अञा ईद का ॾींहुं वेझा ईंदा हे त आवाम सां ज़ुल्म कंदा। हिते को इंसाफ़ कोन्हे, को ग़रीब माण्हू जो क़दुरु कोन्हे, मज़ूर माण्हू आहियूं, लेबर माण्हू आहियूं, इहा हालत लॻी पई आहे। केरु ॿुधण वारो कोन्हे, कंहिंखां दानियूं कंहिंखे चऊं असां। ट्रांसपोर्ट खाते शिकायतुनि जा पंहिंजा नंबर बि ॾिना आहिनि, उन्हनि किरायो मुक़ररु कयो आहे, उन्हनि सां तव्हां को शिकायत कई आहे? सर शिकायत कई आहे, केरु नंबर अटेंड कोन थो करे, हे पंहिंजी मनमानी कयूं था, कंहिंखे चऊं असां। नंबरनि ते केरु कॉल खणण लाइ तयारु न आहे। हिते वेही चवंदा त बाबा असांजी मर्ज़ी आहे, तव्हांखे हल वञिणो हलणु न तव्हांजी मर्ज़ी आहे। काॾे थो वञे तुंहिंजो घणो किरायो वठो थी? असां साईं ठुल था वञूं, किरायो महांगो थियो, असां ग़रीब माण्हू काॾे वञूं भाउ। 1500-1600 छत जो 35,000 माना 3000 वठनि था सीट जो। ग़रीब माण्हू काॾे वञूं भाउ, महिरबानी कयो, मड़ी गुंजाइश कयो हुकूमत खे, चओ बाबा किरायो लाइ पेट्रोल डीज़ल किथे बि पुॻो आहे, मड़ी महिरबानी कयो भाउ, ग़रीब माण्हू बाबा। तव्हां काॾे था वञो, घणो किरायो वठो? साईं मां सेवण पियो वञा ऐं किरायो जेको आहे अॼु त हिननि 1500 रुपया वरिता आहिनि, पर सुभाणे खां लॻे थो त हीअ 2000 रुपये में बि कोन खणंदा सेवण जा माण्हू। अच्छा, ही ट्रांसपोर्ट पारां लिस्ट जारी थियल आहे, उहा लिस्ट ते लॻियल आहे किथे? सर लिस्ट नज़र किथे बि कान थी अचे, लिस्ट ते इहे हलंदा ई कोन, लिस्ट लॻाईंदा त पोइ हिननि जी कीअं मनमानी हलंदी। हिकिड़ो शहरी मौजूदु आहे जेको हितां वञे पियो कराची खां पिंडी ईद करण लाइ, हिन खां मालूम कंदासीं क्या किराया चल रहा है पिंडी का? पिंडी का नॉर्मल किराया 8,500, 8,500 से 10,000 तक, और कम से कम जो है ना 8 साढ़े 8 से कम नहीं है। अभी हमने किराया लिया, टिकट लिया ये 13,500 का, ये भी बहुत मुश्किल से मिला है। 13,500 में बड़ी मुश्किल से मिला है? बहुत मुश्किल से मिला है, कम से कम 10,500 वो भी मिल रहा है, बिल्कुल एंड की सीट मिल रहा है, आगे का बिल्कुल मिल ही नहीं रहा है। कहाँ जा रहे हो आप और कितना किराया? मियाँ वाली जाना है अभी, हमने उधर से यानी कि 5500 रुपये दे के आए हैं। अभी ईद का मौका है और इन्होंने यानी कि इतना जुल्म किए हुए 8,000 बता रहे हैं। समझ नहीं आ रही ये किस तरफ जा रहे हैं, कुछ पता नहीं चल रहा है। ये मजबूर जो मुसाफिर हैं यानी कि उनको तंग किया जा रहा है, और इतना ज़्यादा किराया बता रहे हैं कि लोग मजबूर हैं और मजबूरी का फ़ायदा उठा रहे हैं ये लोग। ट्रांसपोर्टर मौजूद है, कहाँ का आपका ट्रांसपोर्ट? हमारा 7 खबा तक जाता है। तो ये अब ईद की वजह से रश किराए में? ईद के संगे है, सर कुछ डीजल के संगे है, हर चीज़ है, महंगाई है, करीब जावे किधर। नॉर्मल किराया कितना था? नॉर्मल तो पहले 2500 रुपया, अभी 3,000 हो गया, 500 रुपया बढ़ाए ने। अभी और कुछ दिन है ईद में तो और बढ़ जाएगा, 3500 हो जाएगा, 4,000 हो जाएगा। आवाम कहाँ जाए, परेशान है। जाएगा तो सर गवर्नमेंट को बोलो डीजल सर नीचे आवे तो ये आपको 2,000 रुपये में जा सकता है 7 खबर। गवर्नमेंट ने बोला है ट्रांसपोर्टरों को हमने सब्सिडी दी है, उनको के जो बड़े बड़े ट्रांसपोर्टर हैं उनको डीजल बढ़ने के बाद हमने ऐलान किया है उनको रिलीफ दिया जाए। उन लोगों को डील किया तो उन लोगों को पैसा दिया था, गरीबों को तो नहीं दिया। गरीबों को ले दे, अभी बोलो भाई हम गरीब हैं, हमारा को ले दे। हमारा ना जूता पूरा होता है ना खाना पूरा होता है। हमारा कितना है? 1,000 रुपये दिहाड़ी है। 1,000 में क्या क्या मिलेगा मेरे को बताओ सर। क्या क्या किराया चल रहा है? मेरा 9,000 चल रहा है मनसेरे का। तो नॉर्मल 7,000 6,000, अब 9,000 नॉर्मल 7 ईद की वजह से महंगा हुआ ना, इससे 8,000 8,500 9,000 चल रहा है। करे स्लीपर है। ईद में 2-3 दिन बाकी है, तो ये कितने तक जाएगा? ये तकरीबन जो पोजीशन दिखाई दे रही है वो तो आगे ही जाने की है, जो सूरत हाल है। कितना आगे जाएगा? तकरीबन 1,500 ही जाएगा, तो ज़्यादा नहीं जा सकते। किराया बढ़ गया ईद की वजह से, नॉर्मल कितना होता है और ईद पे अब कितना बढ़ेगा? देखिए जी, नॉर्मल की तो बात रही नहीं, क्योंकि यहाँ हमारे मुल्क के अंदर जंग दूसरे मुल्क में और पाकिस्तान में रोज़ाना हर हफ्ते की अपडेटिंग लगी रही। अपडेटिंग में ट्रांसपोर्ट इतना परेशान हो गया कि 4.25 लाख रुपए को हमारा डीजल पहुँच गया। आप यहाँ पूरा गाड़ी का कैलकुलेशन निकालें 8,000 के हिसाब से, तो गाड़ी का क्या चालान बनता है?
हमारी वहाँ से साइड एक साइड होती है, दूसरी साइड खाली होती है। हुकूमत ने सुने डीजल बढ़ने के बाद हुकूमत ने ट्रांसपोर्टरों को रिलीफ भी दिया है डीजल में। किसका? आप मुझे यहाँ हम टर्मिनल में मेरा ख्याल है आप देख सकते हैं कितने ऑफिस हैं यहाँ पर, और मेरा ख्याल है यहाँ बहुत सारे गाड़ियों के मालिक भी खड़े हैं। कौन से ट्रांसपोर्टर के जेब में गवर्नमेंट की तरफ से रिलीफ आया है? अपनों को बांटो। हमारे यहाँ जो सिलसिला चल रहा है कि जो या शेख अपनी अपनी देख, यहाँ किसी ट्रांसपोर्टर को कोई रिलीफ नहीं मिला। आपको मतलब रिलीफ नहीं मिला है तो आप क्या हुकूमत से कहेंगे? मैं अपनी ज़ात की बात नहीं कर रहा, ऑल ट्रांसपोर्टर्स की बात कर रहा हूँ। जो यहाँ पर आपके सामने जितने ऑफिसेज हैं, आप घुमाएं अपने कैमरे को, कितनी गाड़ियाँ खड़ी हैं यहाँ पर, किसी को कुछ नहीं मिला। हुकूमत ने सिर्फ ऐलान किया है, आपका ऐलान किया है, हमें अभी तक कुछ भी नहीं मिला। बकाया ये है कि हम यहाँ रूटीन के साथ ये जितने भी दफ्तर हैं, ये सारे अपने अपने इलाकों के लोगों की खिदमत कर रहे हैं। ये गाड़ियाँ बकायाजात भी हो रही हैं, उसके बावजूद भी हम अपने लोगों को यहाँ से लेकर ट्रांसपोर्टिंग दे रहे हैं, इस वजह से कि कल भी हमने बिज़नेस किया है इनके साथ, आगे भी हम इनके साथ इंशाल्लाह बिज़नेस करेंगे, इनको रिलीफ देंगे। जो हम लोगों की तरफ से मिला हम इंशाल्लाह इनको देंगे। कहाँ जा रहे हैं और आप और किराया कैसे? कश्मीर जा रहे हैं, 3000 रुपये ले रहे हैं किराया। नॉर्मल कितना था, अभी कितना है? पहले 2000 था। ये ईद की वजह से बढ़ा है? जी हाँ, अभी 3000 ले रहे हैं। हुकूमत तो कोई एक्शन लेता नहीं है, लेकिन ये ट्रांसपोर्ट का हुकूमत खुद टैक्स भी देता है। शहबाज शरीफ ने खुद बोला था टैक्स तो होगा, तो ये ना, लेकिन फिर भी यही बोलते हैं कि कोई भाई पेट्रोल महंगा हो गया, ये हो गया, वो हो गया, इसी वजह से अभी 3000 किराया बता रहा है। ट्रांसपोर्ट हिकिड़ो सां मौजूदु आहिनि खां ईद ते किराया बीणा करे छॾिया अथव? बीणा कोन छाण साईं, डीज़ल काथे पतल आहे, ईरान जी जंग जे करे माना ये गाड़ी वारा नाले में मालिक आहिनि, बकाया करे था गरीब मोटनि। केतिरियूं गाॾियूं असांजियूं बंदि बीठियूं आहिनि उते, कुझु बि न आहे, छा ते गाॾियूं हलायूं? अवाम हिते आहे कोन, अवाम किरायो ॾिए कोन थो। हुकूमत ऐलान कियो आहे, असां ट्रांसपोर्टरनि खे रिलीफ ॾिनो आहे, सब्सिडी ॾिनी। काथऊं रिलीफ कहिड़ो ॾिनो अथनि? चई 2-2 लख जी महीने में डीज़ल मिलंदी, कंहिंखे मिली आहे? कंहिंखे बि कोन मिली आहे। रुगो ऐलान थियो आहे, खाली ऐलान आहे। असां हमको रहना दुबई ऐं हेॾे बिल्डिंगूं ठाहींदा, बाक़ी खाली ऐलान अवाम जे लाइ, पाकिस्तान जे लाइ। सॼो माल असांजो अवाम जे ॿाहिरि वियो। 2 लख रुपया थिया अथऊं, जेको ट्रांसपोर्ट रजिस्टर हूंदो, तव्हां रजिस्टर आहियो? उहो तव्हां मीडिया खे आहे ख़बर, कंहिं गाॾी वारे खे मिलियो आहे? तव्हां पुछां रजिस्टर खे मिलंदो, तव्हां रजिस्टर आहियो? रजिस्टर कोन थो मिले, ये खाली हिपाक आहे। ट्रांसपोर्टर मौजूदु आहे, हिन खां पुछंदे भाउ घणो किरायो आहे, गाॾी कारे थी वञे? लाड़काने ते वञे फ़िलहाल त हलण थो, जेको जाइज़ किरायो वठूं था, सुभाणे खां पोइ होॾां ख़ाली अचिणो पवंदो, वरी किरायो वधायो वेंदो। ऐं बचत न आहे गाॾियुनि में, हिन टाइम बुरा हालात आहिनि, ऐं टायरनि जा पैसा बि न आहिनि, असां टायर विझरायूं। एॾा ट्रांसपोर्ट जा पुराना हालात थी विया आहिनि, छा ॿुधायूं। 420 रुपये लीटर डीज़ल आहे, असां पाण मजबूर आहियूं, न गाॾी जो सामान वठी था सघूं, न टायर वठी था सघूं। असां कहिड़े पासे वञूं, कहिड़ो कारो मुंहुं कयो, जीअं चओ असां ईअं कयूं। सिंधु हुकूमत ऐलान किया था ट्रांसपोर्टरनि खे 2 लख रुपया डीज़ल में मद में सब्सिडी ॾिनी वेंदी। साईं रोज़ 1,04,000 जो डीज़ल थो अचे, ₹1 रुपया हुकूमत ॾिए थी, हुन मां पूरी महीने जी कीअं कंदासीं? को ॾिए न, उहो बि ॾिए, हिते किरायो उहो ई वठूं था, माण्हू किरायो ॾियनि कोन था, छा कयूं, कहिड़े पासे वञूं? किराया है लाड़काना का 2000 और मेर नसीराबाद खैरपुर इधर का है 1700-1800। अच्छा, गवर्नमेंट ने रेट लिस्ट जारी की है, उसके मुताबिक लाड़काना का किराया 1730 रुपये और आप 2000 रुपये ले रहे हैं। हम लोग लिस्ट तक अभी तक तो हमको नहीं मिली है, बल्कि वहाँ से ना तेल महंगा है, 420 रुपये लीटर डीजल है। तेल महंगा होने के बाद ही गवर्नमेंट ने ट्रांसपोर्टरों को रिलीफ दिया है। ट्रांसपोर्टरों को महीने के 2 लाख रुपए सब्सिडी दी जाती है, उसके हिसाब से उन्होंने 1750 रुपये किराया रखा है। ये तो अभी मालिकों को पता है, उनको मिले हैं पैसे, तो फिर तो 1700 ही रेट पक्का कर दें। वैसे ईद के दिनों में ना ये 2000 किराए में ना, अभी हमारी गाड़ी गई है वापस आई है, बराबर है, बचत नहीं है। साईं लाड़काने वञूं था, 2000 किरायो वठनि था, चवनि था तेल महांगा थी विया आहिनि, ग़रीब माण्हू 25,000-30,000 कराची में तनख़्वाह आहे असांजी। असां छा कयूं? हिते असांजी न राइशी जॻह सही थी मिले, न खाइण पीअण सही आहे। हितां ॻोठ वञ तो 2000-3000 किरायो वठनि था, चवनि था तेल महांगा, न त टिकेटूं न वठो। पोइ हुन खां माण्हू ग़रीब माण्हू वञे त वञे काॾे? बसि छा कयूं, ग़रीब माण्हू लाज़मी पंहिंजे बचनि सां वञी ईद त कंदो ॻोठ में, ईद जे करे चवंदा टिकेट महांगा थी विया आहिनि। छा कयूं, चवंदा डीज़ल 420 रुपया लीटर थी वियो आहे। तव्हां पढ़ियल लिखियल नौजवान आहियो, तव्हांखे ख़बर हूंदी त ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट सिंध पारां हिते ऐलान कयो आहे, हिकु लिस्ट जारी कई वई आहे, त उहो गाॾी वारनि खे लिस्ट बि लॻाइणी आहे। हिकिड़ो फिक्स किरायो रखियो आहे, त लाड़काने जो 1700 आहे, किथों जो 1800 आहे,
ऐं सखर जो 2019 ताईं मुक़ररु जेका लिस्ट आहे उन बारे में तव्हां पुछो छो नथा ट्रांसपोर्टर असां पुछूं था त चवंदा तव्हां टिकट पोइ घर ई न वञो चे तव्हां हिते भलाओ चे पोइ मतिलबु ईअं चवनि था त फ़ाइदो कहिड़ो पोइ चे तव्हां वञो था ॻोठ पोइ चे हिते भलाओ चे लाज़मी डीज़ल महांगा आहिनि न त टिकेट न आहिनि पोइ मिड़ई मजबूरी खां इंसानु वेंदो आहे चवंदा न आहिनि इंसानु जेतिरो मजबूरी जो फ़ाइदो वठंदो न त कॾहिं बि अॻिते कामयाबु न थींदो। बस टर्मिनल ते मौजूदु मुसाफ़िरनि ऐं ट्रांसपोर्टरनि जूं ॻाल्हियूं आहे ॿुधियूं। हिते मुसाफ़िरनि जो चवणु आहे त हू ईद करणु पंहिंजे ॻोठनि ॾांहुं वञी रहिया आहिनि पर ट्रांसपोर्टरनि पारां हथ ॾोह भाड़ा वधाया वञनि था उन सबबु हू सख़्तु परेशान आहिनि। ॿिए पासे असांजी जेके ट्रांसपोर्टरनि सां ॻाल्हि ॿुधी ट्रांसपोर्टरनि जो चवणु आहे त डीज़ल जे वधंदड़ रेट जे करे असां मजबूर थी करे भाड़ा वधाए रहिया आहियूं। गवर्नमेंट पारां जॾहिं त ऐलान कयो आहे त ट्रांसपोर्टरनि खे रिलीफ मिलंदो पर हू चवनि था त ट्रांसपोर्टरनि जो चवणु आहे त मनपसंदि ट्रांसपोर्टरनि खे रिलीफ ॾिनो थो वञे ऐं उहो बि ऐलान ताईं आहे हर कंहिंजो हिते को रिलीफ सां को वास्तो न आहे हुनखे रिलीफ नथो मिले जंहिं सबबु हू मजबूर आहिनि। गवर्नमेंट ऐलान त करे थी पर हुन ते अमल नथी करे।